نؤمن به ونتوكل عليه ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن سيدنا وسندنا ومولانا محمدا عبده ورسوله صلى الله تعالى عليه وعلى آله وأصحابه وآل بيته وبارك وسلم تسليما كثيرا أما بعد فقد قال الله تبارك وتعالى في القرآن المجيد والفرقان الحميد أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم فمن حاجك فيه من بعد ما جاءك من العلم فقل تعالوا ندع أبناءنا وأبناءكم ونساءنا ونساءكم وأنفسنا وأنفسكم ثم نبتهل فنجعل لعنة الله على الكاذبين صدق الله مولانا العظيم یہ تیرے دل میں کیسی رہ پڑی تجھے اس سے اتنا حسد ہے جو نبی کے آنکھ کا نور ہے جو علی کے دل کا قرار ہے کبھی پوچھ اپنے ضمیر سے کبھی دیکھ اپنے خمیر میں جو مٹ گیا وہ یزید تھا جو نہ مٹ سکا وہ حسین ہے سبھی پڑھا جو صلی اللہ علیہ یا
इज्जत एहतराम जे काबिल प्यारा मुसलमान भाइरों अजीज दोस्तों, अहले सुन्नत व जमात जी अजीम मुजाहिद है, पीरे तरीकत आशिक़े रसूल फ़ख्र सादात हज़रत क़िबला पीर सैयद ज़ुल्फ़िकार अली शाह बुखारी कलंदरी साईं जी हुक्म जी तहत ही फ़कीर इन प्रोग्राम में अवांजे सामने हाज़िर काफ़ी देर खां वठी नहीं वेठा हो। नात ख़ानन जूं नातूं मनक़बतूं तक़रीरूं ॿुधी यकीनन तव्हांजी दिल मदीनो बणिजी वई आहे। मां बेबस नाले ॻणाइण ख़ातिर छो त अॻे हिकिड़ो दफ़ो साईं जन जो प्रोग्राम हो, मां हाज़िर थी न सघियुसि। हींअर मां सवेर खां वेठो हुउसि, मुंहिंजो हाणे नालो ॻणायां जहिड़ो हाल परियां नाल इंशाअल्लाह ताला मुख़्तसर टेम जे अंदर चंद ॻाल्हियूं अवांजे ख़िदमत में पेश करे इजाज़त वठबी। अल्लाह जी दर दुआ है त अल्लाह ताला साईं जन जे इन आस्थानन खे ता क़यामत आबाद रखे। आमीन। ऐं हितां माण्हुनि खे सिर्फ शोबाजी न बल्कि अहले सुन्नत व जमात जो पैगाम ऐं मसलक जो पैगाम माण्हुनि जे दिलनि ताईं पहुचे ऐं माण्हू इएं सम्झनि त असीं अहले सुन्नत व जमात वारा हक़ जी जमात आहियूं। असांजो अक़ीदो अल्लाह जे कुरान मां बि साबित आहे त मदीने जे मीर जे हदीसुनि मुबारकनि मां बि असांजो अक़ीदो साबित आहे। उन सिलसिले में तव्हांजे साम्हूं जेका मशहूर ऐं मरूफ़ आयत पढ़ी आहे उन जे शान नुज़ूल जे मुतालिक़ कुरान करीम जे मुफ़स्सिरन फरमायो त मदीने शरीफ जे शहर में असी त मदीने जो ज़िक्र ॿुधायूं दिल ठरी पवंदी आहे। सुभान अल्लाह। साईं वरी तव्हांखे नारो बि ॾाढो भलो ॾिनो, भेज मदीने वारा साईं। सो इहो नारो त वाकई नारो आहे, ॾाढो प्यारो आहे, अंदर जो उजारो आहे। ओहो कीअं मञे जेको जंहिंजो अंदर कारो आहे। असी अल्हम्दुलिल्लाह मदीने जो ज़िक्र ॿुधंदा आहियूं न, असांजी दिल कुदरती बाग़ ऐं बहार थी पवंदी आहे, टिड़ी पवंदी आहे। ऐं बार बार असीं छा चवंदा आहियूं? असीं चवंदा आहियूं वो दिन भी आएगा, वो रात भी आएगी। आमीर तो जो एडी जमात जे ताईं आमीर जो तो सॼे मुल्क जा बद मज़हब नकी वञनि त अहले सुन्नत व जमात वारा ज़िंदा हथ में देखणी जो आमीर। वो दिन भी आएगा, वो रात भी आएगी। अरे दिन गुजरे मक्का में और रात मदीने में। सुभान महबूबे खुदा का है दरबार मदीने में। उते वञी त बंदा पाण खे सम्झी त मां वॾो पीर आहियां, मोतबर आहियां, मौलवी आहियां, मुफ्ती न न
कुछ दरते वञी दर्जो अदना पान खे कुत्तो समझ कंठ खे झुकाए ऐं जंहिं महिरबानी चई लारकाणे में मोटी अची दरगाह ते मोटी अची त हीअं चइजां महबूबे खुदा का है दरबार मदीने में आए उम्मते आसी के गमख्वार मदीने में मदीनो शरीफा सरकार पंजे सावन में वेठा अजीब मंजर आसे अज जे दिल पर जो नातूं थो ॿुधी दिल ठरी थी पवई जोश थो अचई उठी थो बीही और दिल पर हबीब जे सुहबत मुबारका जो छा त मंजर हूंदो साईं वेठा नजरान जा ईसाई वड़ा वड़ा मौलवी वड़ा वड़ा पीर वड़ा वड़ा राहिब पान खे इल्म जो मरकज समझण वारा ओए सरकार मदीना जे दरबार में आया वो इया पिया समझन असी वड़ा मौलवी असी वड़ा मुनाज़िर असी वड़ा आलिम असा के वड़ा किताब याद अजो दहली मदीने जे मीर सा मुनाज़रो कयो सभई वड़ा वड़ा पंहिंजा जुबा कुबा पाए आया हुनन खे केड़ी खबर त जे हबीब जे दरबार में अचण पिया ओ हबीब फैज़ जो मरकज़ रूहानियत जो मरकज़ इल्म जो मरकज़ मुंहिंजा महबूब मदीने जा साईं फरमाइनि था इन्नमा अना क़ासिमुन वल्लाहु युती ईदो तो खुदा है वडी दो मदीने जो मीर आया अजे 15वीं सदी में वहाबी था चवन नबी खां छा था घुरो अरे तो खां घुरो छा खुद मदीने जो मीर तो चवे ईदो खुदा है वडी दो मदीने जो मीर आया इमाम अहमद रज़ा इल हदीस जो ॾाढो सुठो तर्जुमो पाण फरमायो आहे सुभान अल्लाह सुभान अल्लाह आवाज चओ त ॿुधायां सुभान अल्लाह माशाअल्लाह तव्हांखे जज़्बो मूंखे लॻे थो घणो आहे मां थकिजी पनुस्तई कोन थकजंदो सवेर खां वठी वेठा हो न साईं तव्हांखे मोहबत में सॾु ॾिनो तई परे परे खां तशरीफ़ खणी आयो तव्हांखे केरु चढ़े न साईं इन्नमा अना क़ासिमुन वल्लाहु युती खुदा तो हबीब तो चए ईदो खुदा है वंडी तो माया इन जो तर्जुमो इमाम अहमद रज़ा जो माथो तर्जुमो ॿुधाया तब खुदा खुदा का यही है दर नहीं और कोई मफर मकर सुभान अल्लाह इंसान के ट्रप थी दो यारन दी फोन करो हेलो अब आके थी यार मुझे हमलो थी भजी दी जे तो खुदा जो दर केड़ो मदीने जो मीर जो दरा ई भजन जी जाव कन सही करार जी जाव कन सही अरे बखुदा खुदा का यही है दर नहीं और कोई मफर मकर जो यहाँ पे है वही आ गया मगर जो यहाँ नहीं तो वहाँ नहीं सुभान अल्लाह सुभान अल्लाह हमारी सुभान अल्लाह जो या जमात वारा ॾिठा त हिकिड़ा ईअं हूंदा खंकर कंदा न पंहिंजा पठड़ा खलीफड़ा तयार करे ईंदा वाह 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 तव्हांखे त असीं साईं जो शान पिया ॿुधायूं हो खंकर ते वाह वाह कर तूं सरकार जे शान ते वाह वाह करे चओ त वो जो न थे तो कुछ न था अरे वो जो न हो वो कुछ न हो क्योंकि जान है वो जान की घर जान
है तो जहान है। सुभान अल्लाह। साईं मियां असदुल्लाह दरगाह लिया लोड़ी शरीफ जो सजादे जो ज़ेबा ओ पाण सुभान अल्लाह चइबो तई भी सुभान अल्लाह चओ ऐं मुल्क के भजायो शैतान के भजायो आवाज मदीने पुजायो सरकार जा कट्टर ऐं ग़ैरतमंद मुजाहिद दी ॾेखारियो। सरकार वटि ईसाई आया समझण पिया असीं सवाल कंदासीं सुणे नबी जे नाले पिया चवण जवाब कोन ॾेई सघंदो। हुननि खे कहिड़ी ख़बर हुननि खे कहिड़ो इल्म हुननि खे कहिड़ी ॼाण हुननि खे कहिड़ो पतो त ही मदीने जो मीर इल्म जो मरकज़ आहे इल्म जो मज़हर आहे इल्म जा दरिया आहिनि। जॾहिं वॾा वॾा मौलवी आया आहिनि सुवाल कयूं जवाब मिलिया पर जॾहिं वारो ज़िद न छॾियूं। हिकिड़ा माण्हू ज़िद्दी असां वटि हिकिड़ा ईंदा आहिनि साईं सुवाल अबा ये शइ हराम आहे जाइज़ आहे मकरूह आहे हराम खिलाफ़ है सही ठीक है। हिकिड़ा वरी ईंदा त सही मां मञींदुसि कोन ओ हिकिड़ी बादशाह चयो त यार मूंखे पंहिंजो पुटु पढ़ाए ॾियो पर राति हिकिड़ीअ में हाणे हिकिड़ी राति में वॾा वॾा मौलवी लाड़काणे जा हैदराबाद जा कराची जा जो असांजी जा कान्हे हिकिड़े मौलवी जो बादशाह खे राड़ो जो माल तर ॾियांसि चईसि बिस्मिल्लाह मूंखे पंहिंजो छोकिरो ॾे त मां हिकिड़ी राति में पढ़ाए ॾी सॼी राति तोखे हिकिड़ी मां तोखे छोकिरो तयारु करे चईसि बिस्मिल्लाह बादशाह जी पुट खे पिणे थियो आहे चरियो 80 मौलवी 8 साल पढ़िया हिकिड़ी राति में तयारु किथां थी बस मां तोखे हिकिड़ो लफ़्ज़ थो सेखारियां तूं चइजां मां मञिया ई कोन बस सुबह जो टाइम जो बादशाह की जी मुबारक मुबारक द्वारो छोकरो वडो मौलवी थी वियो मौलवी न मौलवी थी वियो जे कठी जो मुझे पुट आसी पुट ने जो आयो बड़ा बड़ा आलम सगोर आया पुट बड़ा मसलो चीज़ मां मञाई असा जा हिन दौर जा माण्हू अहिड़ा अथव साईं फलाणो वॾो आलिम अबा कीअं वॾो आलिम इल्म अथसि किताब लिखिया अथसि ऐं ॻाल्हाए थो त इल्मी गुफ़्तगू थो करे न सही न कंहिंखे मञे ई कोन हुननि जो से बादशाह खे सही तोवारो छोकिरो त कंहिंखे मञे ई कोन थो हिकिड़ो मौलवी होशियार हो उन जो से मूंखे ॾे मां थो हिन जा खनूं लाहिया पाणे सिधो कयसि अबा ॾे हाणे वार कुझु केरु भला फलाणी ॻाल्हि चईसि न मां मञे ई कोन फलानी चीज़ें न मां मञाई कोन फलानी चीज़ें न मां मञाई कोन जे भला बादशाह तुंहिंजो पीउ आहे इन से मां मञाई कोन जे बादशाह खे साईं जेको पीउ खे न मञे सो असां मौलवी खे मञींदो अहिड़ा सिद्धी क़िस्म जा मुल्ला भीर आहिनि जेके अल्लाह खे न मञीन नबीअ खे न मञीन अरे न मञनि त छा थी पियो असांजे नबी जो शान कल्ह बि बुलंद ई बाला हो क़यामत ताईं मुस्तफा जो शान बुलंद ई बाला नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारे हैदरी नारे पीर हथमते गड़ी जो भेद मदीने वाला साईं लाउडर थोड़ो आवाज दी सफा त करसी ठकल हुई साईं वारी करामत पई बड़ी असा के हलाए अल्लाह ताला जी हबीब सा जिद जो कयो सरकार सखी हबीब करीम नबी वो नबियों में रहमत लक़ब पाने वाला सुभान अल्लाह सही असा जेड़ो को टेंडो मौलवी हुजे न मुनाज़रो करला चाहिए एक बनी न थो पर वो नबियों में रहमत लक़ब पाने वाला वो नबियों में रहमत लक़ब पाने वाला अरे मुरादे गरीबों की बरलाने वाला लबाइल को शीरो शक्कर करने वाला बदन देश के दिल में घर करने वाला उतर कर हेरा से सुए तुम आया और एक नुस्खे कीमिया साथ लाया
जो कयूं अल्लाह ताला कुरान करीम नाज़िल करे फरमायो फमन हाजक फीहि मिन बादि मा जाअक मिनल इल्मि फकुल तआलू नदउ अबनाअना व अबनाअकुम व निसाअना व निसाअकुम व अनफुसना व अनफुसकुम सुम्मा नबतही फनजअल लअनतल्लाहि अलल काज़िबीन। सुभान अल्लाह। मुझे हबीब इल्म अचण खां बाद में अवां सां झगड़ो कर वो अवां चओ हाणे भला ज़िद्दी आहियो अजो तभी पंहिंजनि पुटनि खे सॼो असीं पंहिंजनि पुटनि खे सॼो तहीं पंहिंजनि औरतुनि खे सॼो असीं पंहिंजनि औरतुनि खे सॼो तव्हां पंहिंजनि जाननि खे सॼो असीं पंहिंजनि जाननि खे सॼो उन खां बाद में मुबाहलो कयूं मुबाहले जी वाला चाहे कहीं असां जे खिलाफ दुआ कयो अञा आसान लफ्ज़न में कहीं असां जे खिलाफ दुआ कयो असीं तहां खे पिट ॾियूं कहीं ईसाई था चओ असीं हक़ ते आहियूं असीं मुस्लमान था चओ असीं हक़ ते आहियूं हाणे फ़ैसिलो ख़ुदा ते था छॾियूं जे तव्हीं हक़ ते आहियो तहां ते ख़ुदा जी रहमत असीं हक़ ते असां ते ख़ुदा जी रहमत जे तव्हीं ना हक़ ते तहां ते ख़ुदा जी लानत ओ साईं ज़ुल्फ़िकार शाह जे जलसे में अचण वारो जॾहिं इहा आयत लथी अल्लामा फ़खरुद्दीन राज़ी थो चवे मदीने जा साईं पाण हज़रत अली शेर ख़ुदा हज़रत इमाम हसन हज़रत इमाम हुसैन अम्मा खातून जन्नत पंज ॼणा मैदान में पिया अचनि इहे पंज तन जो मैदान ते आया आहिनि पंजनि तननि जे मथां जॾहिं ईसाईअ जे हिकिड़े वॾे पादरीअ जी नज़र पई उन पंहिंजे ईसाईअ खे झलियो ओ ईसाईयो मैदान ते न अचिजो ॿाहिरि न निकिरजो अॼु मां अहिड़ा चेहरा पियो ॾिसां जे रब खे चवंदा त रब चपल हटा त रब चपल हटाए छॾी थो पर ख़ुदा पंजतन पाक जी द्वार तो कोन फरमाईंदो। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। हाणे चवंदा पंजतन पाक न चओ छो पंजतन पाक न चओ छो न चओ असां जे सिंध जे चोटी जे आलिम मखदूम मोहम्मद हाशिम ठचड़े वारो ओदो तवे कोन ओदो तवे हथ मथे खणी चवां जे बच्चन वांगुरु जवाब ॾियो। सुभान अल्लाह। तव्हां सुन्नी शेर आहियो मर्द दिलेर आहियो बस मिड़े ही केॾी महिल सुस्तड़ी चढ़ी वधी न त तहीं सचासियो त मुल्क मलीर आ इहो उहो मखदूम मोहम्मद हाशिम जंहिंखे मदीने जी साईं अंदरां रोज़े मां सलाम जो जवाब ॾिनो। सुभान अल्लाह। जवे दिल थी हुजे सामूं सदा सरदार जो रोज़ो। सुभान अल्लाह। मां जहिड़ा नौकर चवंदा ग़ुलाम चवंदा बाना चवंदा ग़ुलाम दर्जा कुत्ता चवंदा जवे दिल थी हुजे सामूं सदा सरदार जो रोज़ो हबीबे के बेरिया हज़रत मिठी मन ठार जो रोज़ो सदा ईसा हमें सिखा कभी सिक में नकाल कया जी अखिर अज्ञा हर हर अड़ियन आधार जो रोज़ो ओ पोया पढ़ो वाला जन्नत में जायूं देवे लिखो मखदूम फटविया पजे प्यारे किताब दर इबादत ॾिसण सुहिणे सखी सरदार जो रोज़ो
मोहम्मद हाशिम किताब लिखो पंज तर्ज चमन में जायजा 12 इमाम चमन में जायजा अरे नहीं फिरकड़ियों निकलियों अगे बुधंदा सी फार्मी कुकड़ियों वरी खागियों सी हलन का हवा वरी निकलियों सी फार्मी मच्छू हाने मच्छी फार्मी वरी सही फार्मी मुल्लू छादा जन इंदन नचो फलाणो नचो तो जे चमते नचो असा जे संत जी जोगी जी आलम लिखियो आ हदीस में जिक्र ए पंजतन में तार ते प्याच एकड़े पंजाब जे शायर तर्जुमानी कया जेथो अल्लाह अल्लाह नबी घराना ये घराना वरा अलवरा है आवाज़ के तकरीब आओ तो तकनो वारे वाह ये न क्यों फुल चीप क्यों जैसे मौलवी साहब मां एकड़े तो जैसे मौलवी साहब फुला तक ताब जज्बात में आयो अल्लाह से हयाती दे अल्लाह अल्लाह नबी घराना ये घराना वरा अलवरा है इसमें हसनैन है सैयदा है इस घराने में मुश्किल कुशा है सुभान अल्लाह तामुल आलिया के बजवी कोना तामुल आलिया के बजवी कोना तामुल आलिया के बजवी कोना अरे अच्छा चिपड़े तू वडो थवालिया के बनी तू होश में अची त खबर पवई न तू ढंग में थुत लगो पिवा शराब में थुत लगो पिवा असा का पुछता हल पे त जो शान की गायबो असी जनाओ का पे इश्क का हूं नमाजी अरे मैं हूं उनकी हिमायत पे राजी मेरी तुरबत पे मेरी बरकत पे मेरी तुरबत पे मेरी बरकत पे लिखना ये आशिक पंजतन का ये अदना गदा है सुभान अल्लाह बच्चा हर के प्यारा सरकार पान पंजी बच्चन जी पार फरमायो अहल बैती हुब्बी मुझे बच्चन सा प्यार मुझे बच्चे करे मुझे बच्चन सा मोहब्बत अल्हम्दुलिल्लाह असा जीब मोहब्बत ऐ सहाबन जीब मोहब्बत अल्लामा इब्न हजर अस्कलानी लिखवा तहजीब में मदीने शरीफ में एकड़ी जंग लगी बाहर माल मिलकत दिरहम दीनार सोन चांदी कई माल मिलकत मदीने में आयो मस्जिद नबवी में हजरत उमर बिन खत्ताब अमीरुल मुमिनीन मस्जिद नबवी में माल बिछाए छड़ियो किथे सोन पियो किथे चांदी पिया किथे दिरहम प्यार किथे दीनार प्यार हजरत इमाम हसन आयो इमाम हसन से उमर मुखे मुझो माल दे के तो सैकुल्ला माता जो नौकर आया माता जो मानू आया माता जो गुलाम आया गुलामन के तो चले मदीने जे मीर जे बजरे के 10,000 दीनार दियो इमाम हसन के 10,000 दियो वरी इमाम हुसैन आयो इमाम हुसैन के 10,000 दियो उते ही बई शहजादा बीठा हजरत उमर जो पुत्र हजरत अब्दुल्लाह बिन उमर आयो जे तो बाबा करीम मुखे पैसा दे ये तो 1000 मुझे पुत्र के दियो 1000 दियो इमाम हसन के 10,000 इमाम हुसैन के 10,000 ओ साईं जुल्फकार शाहजहां मोहब्बत रखण वारो हजरत उमर जो पुत्र पियो चवेस बाबा वाह जो तुझो इंसाफ हसन के 10,000 हुसैन के 10,000 मां सहाबी आया अना हसन हुसैन नकना मैदान में कौन आया उन मते मां नबी साईं सा गड जंगियो कयो इन रखे 10,000 मुखे 1000 तो दी बड़े मा सुन उमर तुझो जवाब जे पंजे पुत्र के तो चवे चुप कर रात
بأب كأبهما وأم كأمهما وجد كجدهما وجدة كجدتهما چپ کرے ویر حسن حسین جی ماں جیڑی ماں دانے دیکھار اگر جی جیڑو پیتار اگر جی نانے جیڑو نانو کار ارے جو لانو مدینے جو میرا اگر جی اماں سیدہ خاتون جنت پارا ہے نعرہ تکبیر، نعرہ رسالت، نعرہ تحقیق، نعرہ حیدری، نعرہ اے اماں خاتون جنت جی بجن جی درد آیا ہو ہی پڑھ جو مسا کر جی جے چاہو تو پڑھایا ہوگا تو کوئی اجازت بیٹھا یا سیدہ یا طیبہ ودیرن خیل سلام اسا جی سنجی وچھا دنیا کی میں سجاڑے گا گھوٹا جی پوپی اج سلام کر تو محمد کریم جی شہزادی جے کا بیٹی ہوندی ہوئی پرے کھائیں لگندو ہو جن مدینے جو سائیں بیٹھو سبحان اللہ کھلندی ہوئی یہ لگندو ہو جن مدینے جو سائیں پہ مسکرائے گالائیں دی ہوئی یہ لگندو ہو جن مدینے جو سائیں پہ گالائے اج ان امت سلام پڑھائے جا یا سیدہ یا طیبہ یا سیدہ یا طیبہ تو ظاہرہ تے سلام حسنین جی جی جل اما جو حسنین جی جی جل اما طاہرہ تے سلام حسنین جی تکلیف جی تو کے خبر ساری ہوئی حسنین تکلیف جی تو کے خبر ساری ہوئی اما پر تو صبر کیوں باہبا پر تو صبر کیوں باہبا تو صابرہ تو تے سلام ہاتھ متھے یا سیدہ یا طیبہ تو ظاہرہ رئی بھینرو تو وڈیوں پر تو انہاں میں شانتا و تو جو مقام آلہ اچو جو تو جو مقام آلہ اچو تو فاخرہ تو تے سلام سبحان اللہ سبحان اللہ تھوڑے کی کیڑی خبر بڑا مٹھڑا سونا باقی کیڑی خبر دیکھو سجو نی صاحب کی گاری صاحب کی لمت عمر سید باقی خبر آیا ہے ایک دفعہ منبر تے حضرت عمر بیٹھو منبر تے متھے حضرت عمر بیٹھو امام حسین آئے جے تو عمر منبر کا ہے اے منبر اساں جی نانی جو جڑی چئی امیر المومنین بادشاہ حضرت حسین جو ارشاد جو پچی لتھو منبر تا لہی حسین رکھے متھے منبر تے وہارے ادب میں بیٹھو تے تو سائیں ماتا جو غلام ماتا جو لوکر ماتا جے حبیب جے درجو ملازم آیا ہنن جی پان میں محبتا پان میں پیارا پان میں الفتا پان میں نیہا اللہ تعالیٰ جے حبیب کریم جے بچڑن سا صحابہ کرام پہ جی محبت رکھے دیکھاریا حضرت حبیب کریم جا دیوانو اچو ان حسین یسن جو ذکر کیوں جے بارے میں حضرت اسامہ بن زید پیوں چلے مدینہ شریف جے شہر میں ماں سرکار جے دربار میں حاضری جڑائے ہوئے سبحان اللہ سبحان اللہ سبحان اللہ سبحان اللہ اب صحابی ترہی کون کھٹائی رہا یہ نہیں
साहबी दरही ठटकाइला स्पीच में या अय्युहल्लज़ीना आमनू ला तरफ़ऊ अस्वातकुम फ़ौक़ सौतिन नबी वला तजहरू लहू बिलक़ौलि कजहरि बादिकुम लिबादिन अन तहबत अमालुकुम व अंतुम ला तशऊरून। आवाज नीस कुछ ये सवेरे नीस कुछ ये नीस कुछ जज का निकरा सुभान अल्लाह दत का मुल्क मा निकरा त खबर पवी सहाबी जो हुकड़ो अकीदो आ जे थो मुझे महबूब जो मट मिसल को ना जे न थई पक भला पेश कर सुभान अल्लाह आवाज इतना जो भी अकीदो आ त असा जी नबी जेड़ो केर ना है त पढ़ाए ए लाइक को झटका हण जो केरी वाला झटका केरी वाला सटका तहां जा वरी इश्क जा झटका हो जे ए जो मुझे महबूब जो मट मिसल कोना जे न थई पक भला पेश कर सोहणी नगदार निर्मल नबीउल हुदा जेड़ो बियो मुस्तफा पेश कर थे चुकी बन सजदा कया जे अग्या ते बड़ी साम प्या जानवर जे अग्या अरे मोला जी चवी थो तो जेड़ो आगे नबी ब अड़ी दुआ पेश कर सुभान अल्लाह सुभान अल्लाह जमाए सगोरी सुभान अल्लाह हजरत उसामा बिन ज़ैद पे चढ़े जाएगी बात चादर में मां नबी से मिल सरकार बाहर निकता तो कंबल में डूबा मां जल्दी दीदार क्यों अर्ज केम थोड़ी देर में मुखे महसूस थियो त मदीने जे मीर जे पाक कंबल में अंदर के आए सुभान अल्लाह सुभान अल्लाह माजू साईं केरा कंबल में सरकार जवाब ए बच्चे सुभान अल्लाह हे जो मथे कर इदा हुवल हसन वल हुसैन हिकड़े कुल्हे ते इमाम हसन देखो बे कुल्हे ते हुसैन जद सरकार जे शहजादन जा चेहरा खुलिया पाण करीम फरमायो अल्लाहुम्मा इन्नी उहिब्बुहुमा व अहिब्बुहुमा व अहिब्ब मन युहिब्बुहुमा ओ मुझा करीम रब मां हसन हुसैन सा प्यार थो गया खूब प्यार कर ऐ जे को हसन हुसैन सा प्यार करे या वाला तू बना सब प्यार फरमाए जा वाह 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 आज मां पंहिंजे दिल खे जाचा छा मुंहिंजे दिल में इमाम पाक जी असी त नौकर असी त दर्जा खातिम असी त दर्जा कुतड़ा असी जमा छायूं असी जमा हयात आहे हुसैन मुंहिंजो हुसैन जिंदा इमाम आहे दिलेर मर्द थी पढ़ाए जो हयात आहे हुसैन मुंहिंजो हुसैन जिंदा इमाम आहे खुदा जिलाले शहीद जो खुदा जिलाले शहीद लोवा इनियला पिटको सटको उटको हराम आहे हयात आहे हुसैन मुंहिंजो हुसैन खुदा जे नाले शहीद थियो इनियला पिटको हराम आहे
अरे हुसैन हस्ती पर मुसलमान हुसैन सुनो न तो सुनिया तो लगी वुजू कई नबात खोती तो नाम जड़ी रैया जा तो बड़े हाजी गुलाम नबी जुम्योड़े जुमे सहर नबी जुम्योड़े जुमे सहर हर नाम गर को तलाम आहे साईं फरमायो हसन हुसैन मुझा गुल पर बाबा गुल जी खुशबू उनखे ईंदी जेके कोरोना वायरस न हुसी समझो था मुझे बात साहब साईं मुफस्सिर कुरान के हिकड़े जो सही साईं था चओ असी कलंदर ते था वञूं असा के खुशबू थी अचे फिटाई ते असा के खुशबू थी अचे सखी जाम दातार ते असा के खुशबू थी अचे पीर साईं रोजे वारे ते असा के खुशबू थी अचे सच्चल सरमस्त ते असा के खुशबू थी अचे लोड़े वारे साईं ते असा के छा पे चवे असा के त मदीने में भी काथी अचे साईं जो सही आ की कीअं भला साईं जो पुत्र खुशबू उन्हनि खे ईंदी जन खे नक हुजे अहले सुन्नत व जमात वारा नक वारा हिननि खे कलंदर ते बि खुशबू ईंदी आहे हिदायत ते बि खुशबू ईंदी आहे दरे मदीने में हिननि खे खुशबू जा हुबकार ईंदा सुभान अल्लाह बेनके खे कहिड़ी ख़बर है अल्लाह जे वलियन जो शान शाही सुभान अल्लाह साईं फरमायो हसन हुसैन मुझा गुल और खुशबू उन्हनि खे ईंदी जन खे हुजे नक बेनके खे किथे ईंदी अहले सुन्नत व जमात वारा नक वारा आज मते करी जो सुभान अल्लाह खैर खैर मोहम्मद करीम जा नौकर असी अहल बैत जा हुबदार एड़ो शान त के बयान करे दिखारे इमाम हसन हुसैन मुझा गुल सरकार फरमायो गुल मुझा गुल बूटे जे मथा हुंदो आ हवा लगे बूटो सजी गुल सजी बूटो खबे गुल खबे बूटो अगते गुल अगते बूटो हेले गुल हेले ई गुल पिया आहे बनावटी पर हेठा बूटो छन हवा लगंदी जेडे बूटो वने ओडे गुल वींदो साईं फरमायो हसन हुसैन मुझा गुल हर जेडे मुजी शरीयत हुंदी जेडे मुजो फरमान हुंदो यजीद जेडे पलीत सा चक्कर खाईंदा पर मदीने जे वीर जे शरीयत जो सौदो कोन कंदा यजीद जे आराम हाथ आएगा दौलत भी मिलेगी अज माण्हू सब पैसन जे करे बदमज़ा थी माल जे करे नबी जी दामन छड़ियो अरे पैसे के फुक असा के पैसो न खपे असा के खपे त मदीने जो साईं असा के पैसो न खपे असा के खपे त हुसैन खपे इमाम हुसैन के बेचन आराम हाथ आएगा दौलत भी मिलेगी राहत भी मदीने की हुकूमत भी मिलेगी साईं फरमाया चुप मैंने भी अगर आज जरा सब्र दिखाया कौसर भी मिलेगा मुझे जन्नत भी मिलेगी सुभान अल्लाह बेटा जो पैसों को माल को मिल्कत कोन खपे इमाम आली मक़ाम जो पाक सिर मुबारक करबला जी मैदान खा जॾहिं शाम ॾेखियो पिया हज़रत फिटाई साहब रहमतुल्लाह अलैह उन सिर जी तर्जुमानी पियो फरमाए तो डारी रत रत्यास कंदत मोती गुदिया जोड़ी माह चंद्र जे फिर में पेशान्यास अल्लाह नूर समावात वल अर्द जलवो ज़मीन्यास तकरा करबला जा
दर्जे मेलियास सुभान सुभान फटता रत फुड़ा अली दे उगियास ओ मिड़ई माफ कयास खालिक बदले खून जे हजरत इमाम जुस्र मुबारक हिकड़ी गिरजा जे ॿाहिरां यजीद शराब में थुत थी नशे में महव थी हुसैन करीम जो सिर नेज़े ते पियो ॿिया आल बेदन जा सिर नेज़नि ते प्यार पर्देदार मदीने जे मीर जूं खातूने जन्नत जो मैदान ते बीठियूं आहिनि रात जो टाइम गिरजा घर मां ईसाई ॿाहिरि निकिरी अचे पुछे थो इहो सिर कंहिंजो आहे चवंदा इहो सिर रसूलुल्लाह जे कुलम जे सवार हुसैन आका जे दिल जो चैन हुसैन चए तो शर्म कोन आयो मदीने जे मीर जे बचड़े खे एडी तकलीफ इहो सिर मूंखे ॾियो मां खणी थो वञा बहु वञूं नियाणियूं पर्देदार मूंखे ॾियो रात जो टाइम अंदर वठी अचां रात जो टाइम चंदा सिर कोन ॾींदासीं पैसा थो ॾियांव हज़रत बेटाई साहब रहमतुल्लाह अलैहि तर्जुमानी पियो फरमाए को पसी पीन कजन खीर जखियो दुनिया कारण दीन विन्याए विलातिया पैसा बतो इमाम पाक जो सिर और ईसाई खे ॾिनो अथनि रात जो टाइम आधी रात जो ईसाई पंहिंजे अखियुनि खे खोले ॾिसे त सुभान अल्लाह इमाम जे पाक सिर खां वठी करे आसमान ताईं नूर जूं लाडू लॻियूं पयूं जल्दी उथी जे थो जंहिंजे टोटे में इहो कमाल उन जे लाने मदीने जे मीर में छा कमाल हूंदो कलमो पढ़ी मां मुस्लमान थो हाजी गुलाम नबी चुदन थिए पियो चवे इहो शेर ॿुधायो त पोइ मोकल वठां हथ वधे खणी जो सुभान अल्लाह यो मुबारक मिड़ई मूं गुनहगार खे यार अहिड़ो मिलियो जो वञी ख़ैर थिया अल्लाह जेके इमाम हुसैन जे मिलण ते ख़ुश आहिनि से चवनि जेके साईं ज़ुल्फ़कार साईं जे जलसे में आया ऐं इमाम जो शान ॿुधी ख़ुशि पिया थियनि उहे सभई पढ़ाइनि उहो ईसाई पियो चवे ॾियो मुबारक जेको मुस्लमान पियो ॾियो मुबारक मिड़ई मूं गुनहगार खे यार अहिड़ो मिलियो जो वञी ख़ैर थिया प्यार मिलंदो मूंखे आसिरो नी रहो प्यार अहिड़ो मिलियो जो वञी ख़ैर थिया हाणे साईं ज़ुल्फ़कार शाहबाज़ शाह जे मुरीदनि चयुसि मोतक़िदनि बहु मुबारक मुबारक अदा मुबारक अथई मुबारक मुबारक बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह मुबारक मुबारक इमाम साईं तो वटि आयो थोरो आवाज़ ॾिजांसि लाउड वारा तोखे मुबारक आहे मुबारक मुबारक बिस्मिल्लाह छा तोखे मिलियो जेको दिली रुपा ते सुमुझे हली आयो भाग मुंहिंजा भला क्या भली आयो मुझे दिल मुझे दीदार के दीदार जो वार अहिड़ो मिलियो जो वञी ख़ैर थिया हेॾी महिरबानी ठरवे हार बार तोखे विझूं जेको हाणे हारनि जी हसरत न तर हार छा मुझो साईं खुद हार पाया इची में या दिल ते रखा तोखे इमाम हुसैन जहिड़ो हार अहिड़ो मिलियो जो वञी ख़ैर थिया दिलबर हुसैन सखी हुसैन असांजी सिंध जो बुजुर्गो साल उते वियो मिस्र मिस्र में उते संदन मज़ार थी जिते संदन सिर मुबारक आज भी बड़ा मौलवी शेख मितवल्ली शारावी सही किबला शेख मितवल्ली शारावी उते जे मनासी व्यासी न
तो उते मिस्र में संगन शेख मतवली जा फोटू पोया भेनन जे बेटन जे बसुन जे एतरो चोटी जो आलम जेको मुश्किलात मुखे अची वई परेशानी अची वई हल न पई थे रात जो रुनु मदीने जा साईं ख्वाब में आया और फरमायो ओ मौली साहब साथे ला परेशान है मां जो हबीब है दर बंदा अंदर बंदा और फरमायो दर खुलंदो पर चाबी अथई मां जो सही न चाबी काने का फरमायो खबर अथई चाबी केर मुझे दर जी चाबी बियो केर ना है मुझे दर जी चाबी हुसैन के चाहे था रब राजी थे तो हुसैन जे दर ते हाजिरी भरा हुसैन राजिया तमाम मदीने जो मीर राजी आया हुसैन राजिया खुदा राजिया है हुसैन राजिया खातून जन्नत राजिया जो द हुसैन आम हस्ती ना है हुसैन मदीने जे मीर के दरवाजे मुबारक जी चाबी आहे सुभान अल्लाह बड़ा बड़ा आलम बनी असी छा चवंदा उन जी ज़रूरत आना ना कर बल के वसा इन मुझो अरे सैयदन जे आसमाने ते आयो ही इंशाअल्लाह साईं नजर कदे न खाली झोल भरे ए बच्चा डाढा प्यारा जो दुआ जी ज़रूरत आना ना कर बल के वसा इन मुझो सिर नेज़े ते धड़ करबल में कुरान बुधा इन मुझो नजर कचा लगे पालन भी देखो तुम लगे हुक्म रबी तो पूरो कंदासी इंशाअल्लाह आयार रिझान मुझो हिकड़ी गाल कया मां बस छॾियां थो हाफ़िज़ अब्दुल गनी नात खान सुठो आहे इहो नात ॿुधाईंदो पोइ जीअं साईं वारनि प्रोग्राम अब जन कूफे में बीबी ज़ैनब आई अब ॿुधो पिया बीबी साहब जन करबला मां कूफे आई त कूफे वारनि रड़ियूं कयूं बीबी साहब ख़ुतबो ॾिनो और फरमायो शर्म को तो अचे असा के पान घुरायूं ऐं हाणे रो था खत बता लिखा इमाम साईं अचे वरी फिरी ॾियो ऐं हाणे रो पिया उधो बीबी ज़ैनब चयो ॿुधो छाजी थली रो रो अंदा दऊ हाणे मां साईं सुणे साईं ज़ुल्फ़कार शाह जे जलसे में तव्हां खां थो पुछां या बीबी ज़ैनब जी दुआ लगी या कान लगी लाला शहदा अब बीबी साईं ज़ुल्फ़कार शाह साईं वटा जो बाबा बता न हेड़ी जमात आई है साईं का दुआ घुरायो था न साईं के अर्ज कयो था किबला साईं दुआ कर खुदा बेड़ा पार करे अरे ही त सैयद है मुझे ने कमीने के मारू जमाल साईं दुआ कर खुदा बता दे अरे बीबी ज़ैनब मोहम्मद करीम जे खातून जन्नत जे जिस्म जो टुकड़ो आ या उन जी दुआ न लगी या लगी न लगी त गाल ठहे कान थी लगी त पोके के लगी सुभान अल्लाह हेडो सारो खुतबो पिवा केडे कंदऊ बीबी साहबा चे गई रो रोंदा रहंदऊ के बीबी साहबा जी दुआ लगी अहले सुन्नत व जमात वारन ते खुदा जो करम खुदा जो एहसान खुदा जो फज़ल ओए खत बाहर कढो जन खतन में हजरत इमाम हुसैन के घुरायो वियो इमाम के खत लिखया गया के खत लिखया के घुरायो अरे घुरायो पान शहीद पान कयो रड़ियों पान कयो भली रड़ियों कयो जो त मुंह पिंड
थमाव पिटण वारी खुद मुस्तफा जी न्याणी बीबी ज़ैनब आहे हक़ाइक़ खे लिकायो हिया मुंहिंजी ज़ुबान ही मुंहिंजो कलम हिया मुंहिंजी ज़ुबान ही मुंहिंजो कलम हिया मुंहिंजी ज़ुबान ही मुंहिंजो कलम छा पेश करे हसनैन जो गम हिया मुंहिंजी ज़ुबान ही मुंहिंजो कलम हूर हुसैन के हार विधा सुभान अल्लाह अजमते हूर हुसैन के हार विधा हूर हुसैन के हार विधा लई बन जी करबल बाग़ीरम पेश करे हसैन जो गम मुंहिंजी ज़ुबान ही मुंहिंजो कलम ही मुंहिंजी ज़ुबान ही मुंहिंजो कलम सरकार फरमाईंदा मां तव्हां में वॾियूं शयूं छॾियो थो वञा हिकिड़ो मुंहिंजो किताब ॿिया मुंहिंजा आल बेत किताब खां जुदा किताब आल बेत खां जुदा जे दामन सां दॿड़ी पओ अॼु जे तूं सैयद ज़ुल्फ़िकार शाह जे दामन में हथ विधार ऐं ॿियो क़ुर सां बि तुंहिंजो मीआं ए ॿई शयूं जन्नत में वेंदियूं पाण त जन्नत में वञी सरकार जा जलवा ऐं दीदार कंदा असां जहिड़नि गुनाहगारनि खे बि सरकार जा जलवा ऐं दीदार कराईंदा अल्लाह वास्तान के क़यामत की आवाज़ साईं जा साहिब ज़ालिम अला कलो ही फेज़ क़यामत जारी हूंदो पर मेरी मुंहिंजी गुज़ारिश अथव असीं जहिड़ा हुजूं न हुजूं तव्हांजे ख़िदमत में गुज़ारिश आहे ऐं मूंखे जवाबु ॾिजो त कट्टर ऐं पक्का ऐं मर्द मुजाहिद सुन्नी सीर जो दुनिया जो जबल पंहिंजी जान छॾे सघे थो अहले सुन्नत व जमात वारा पंहिंजे अक़ीदे तां हटण पोइते नचण हथ मथे खणी चओ असीं अहले सुन्नत ते एतिरा मज़बूत रहूं दुनिया जा लहर अचण लोॾा अचण पैसा अचण माल अचण मिल्कियत अचे का बि शइ कान थी खपे असांखे खपे त मदीने जे मीर जा सहाबी खपनि असांखे खपनि त अहल बैत